बांदी थाणो बिना कमांडर जे हलण लॻो। गुज़िरियल 15 ॾींहनि खां सिटो मुक़रर न हुअण करे चोरियूं फुरियूं रोज़ जो मामूल बणिजी वयूं। गुज़िरियल रात देर सां पुलिस चेक पोस्ट भरिसां खान मोहम्मद जमाली डेयरी मिल्क शॉप तां नामालूम चोर केबिन जा ताला तोड़े 2 सोलर प्लेटूं, हिक बैटरी ऐं रोक रक़म खणी फरार थी विया। इन मौक़े ते मुतासिर खान मोहम्मद जमाली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां ग़रीब मिस्कीन आहियां। मुंहिंजे रोज़गार जो ज़रियो डेयरी मिल्क शॉप हो। हुन SSP नवाब शाह ऐं आला अमलदारनि खे अपील कई त चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे चोरी थियल रोक रक़म ऐं सामान वापसि कराए ॾिनो वञे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।